नाज़रीन, नबीसर थर में खानगी स्कूल जे उस्ताद पारां मुबैना तशद्दुद में फ़ौत थी वियल शागिर्द ईश्वर जा वारस इंसाफ़ जे ओसीड़े में आहिनि। रिपोर्ट कर रहियो आहे तालिब चांडियो। नबीसर रोड वेझो नबीसर थर में प्राइवेट स्कूल लक्ष्य मॉडर्न में मास्तर जी तशद्दुद सबब ईश्वर पुट चंदर महाराज अपाहिज पुणे जो शिकार बणिजी वियो। आख़िरकार ज़िंदगी जी जंग हाराए वियो। संदसि माइटनि जूं ख़ुशियूं खाक में मिली वियूं। सभु सपना टुटी विया। मुसलसल ख़बरूं मीडिया ते नशर थियण खां पोइ आख़िरकार ज़िले उमरकोट जी टीम फैक्ट फाइंडिंग चाइल्ड राइट्स कमेटी स्वरूप चंद ऐं ॿिया ईश्वर जे पीउ चंदर महाराज वटि नबीसर थर पहुता। लक्ष्य मॉडर्न जे स्कूल जे मास्तर जे तशद्दुद में अपाहिज थी वियल मासूम ईश्वर पुट चंदर महाराज जा तफ़सील वरिता विया। वधीक हुननि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त डिस्ट्रिक्ट उमरकोट में जेका आहे असांजी ऑफिस आहे ऐं हुनजो जेको चेयरमैन आहे असांजो डिप्टी कमिश्नर साहिबु SP साहिबान आहिनि ऐं हुते जा जेके लोकल ऑफिसर्स आहिनि हुननि ते मुश्तमिल हिकिड़ी असांजी जेका कमेटी ठहियल आहे डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग कमेटी। जेके बि केस थियनि था त कोशिशि असीं कंदा आहियूं पंहिंजे सतह ते हल कराइण जा, न त पोइ असांजी जेकॾहिं सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी जेका कराची लेवल ते ठहियल थी असीं हुनखे इहो फैक्ट फाइंडिंग रिपोर्ट मोकिले ॾींदा आहियूं। नंढड़ो वीचारो मासूम मुंहिंजो तड़पंदो वियो हलो ऐं रुॻो ॾिसंदो ई रहिजी वियुसि। असीं रुॻो ॾिसंदा ई रहिजी वियासीं त छा थियो छा न थियो। वीचारे मासूम खे इहो बेदर्दी सां मञा जेको आहे सो ज़ुल्म कयो वियो हुन ते। ऐं इहो इंसाफ़ लाइ अपील कंदसि त बिरा महिरबानी करे हुन मासूम खां इंसाफ़ नंढड़ो मासूम असां कहिड़ा सपना ॾिठा पढ़ी वॾो थींदो त कंहिं मंज़िल ते वेंदो। अॼु उहे सपना वेठे ई रहिया। पर हिन ज़ालिमनि खे को क्यास कोन आयो। जॾहिं हिन माली जो हरचंद मालीअ पहिरीं हिनखे जलो जो अहिड़ो कातल खानो खोलियो आहे। कासाई वॾो उहा जो नंढा कासाई रखिया आहिनि। सिकी 10 सालनि खां वरितो। मूंखे 10 साल औलाद कोन थियो। 10 सालनि खां पोइ मुंहिंजो औलाद थियो। अॼु मुंहिंजो बचड़ो वियो। वियो त असांजो बचो वियो घणेई 2 साल दवाई करे पर नेठि असां अपनो बच्चे ॾे छॾियो। इंसाफ़ करण वारो कर सघो नीली चित्रदाणी हक़ वकील है वो हक़ रहो को ले सही वो इम्तिहान ज़रूर ॾी सही। छा हाणे ईश्वर जी अमड़ खे इंसाफ़ मिली सघंदो? छा वरी मुर्कूं मोटी ईंदियूं? बसि इंसाफ़ जे ओसीड़े में ईश्वर जी अमड़ जूं अखियूं अॼु बि रत जा लुड़क हारिनि थियूं ऐं ईश्वर जूं राहूं निहारिनि थियूं। कैमरा टीम सां गॾु तालिब चांडियो, आवाज़ टीवी न्यूज़, नबीसर रोड।